सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब कयो वियो आहे। काबीना जो इजलास वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में थींदो। अहम ख़बर है त सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾियारे तलब कयो वियो आहे। इजलास के हवाले से खबर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब कयो वियो आहे। काबीना जो इजलास वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में थींदो। काबीना जो इजलास वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में थींदो। सिंध काबीना इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब करे वरितो आहे। अहम खबर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब कयो वियो आहे। काबीना जो इजलास वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में थींदो। अवां खे ॿुधायूं पिया सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब कयो वियो आहे। सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾियारे तलब कयो वियो आहे। काबीना जो इजलास वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में थींदो। सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब कयो वियो आहे। काबीना जो इजलास वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में थींदो। सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है त काबीना जो इजलास वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में थींदो। सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब कयो वियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। बिल्कुल नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब कयो वियो आहे। इजलास के हवाले से खबर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब कयो वियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास तलब कयो वियो आहे। काबीना जो इजलास वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि वज़ीर आला हाउस में थींदो। अवां खे अपडेट की त सिंध काबीना जो इजलास 14 सितंबर छंछर ॾींहुं तलब कयो वियो आहे।